आगाह कयूं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गॾियल रांदियुनि में गोल्ड मेडल खटण ते नौजवान अरशद नदीम खे मुबारकबाद ॾिनी वई आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इन जी बावजूद अरशद नदीम बेमिसाल हौसले जो मुज़ाहिरो कयो आहे। हुन चयो आहे त कॉमनवेल्थ गेम्स में अरशद नदीम जो रिकॉर्ड समूरे मुल्क लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अरशद नदीम ऐं नूह दस्तगीर जहिड़ा नौजवान क़ौम जा हीरा आहिनि। हुन चयो त अध सदी बाद गॾियल रांदियुनि में गोल्ड मेडल खटण वॾी कामयाबी आहे। हिकु भेरो ॿीहर खे आगाह कंदा हलूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गॾियल रांदियुनि में गोल्ड मेडल खटण ते नौजवान अरशद नदीम खे मुबारकबाद ॾिनी वई आहे। खे आगाह कई पिया। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इन जी बावजूद अरशद नदीम बेमिसाल हौसले जो मुज़ाहिरो कयो आहे। हुन चयो आहे त कॉमनवेल्थ गेम्स में अरशद नदीम जो रिकॉर्ड समूरे मुल्क लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त अरशद नदीम ऐं नूह दस्तगीर जहिड़ा नौजवान क़ौम जा हीरा आहिनि। हुन चयो आहे त अध सदी बाद गॾियल रांदियुनि में गोल्ड मेडल खटण वॾी कामयाबी आहे।